एक कहानी पेश करे रहे हैं इंदिरा पूनावाला शबनम। कहाणीअ जो नालो आहे एहसास कमतरी। एहसास कमतरी, यू आर कमिंग। मोनिका जॾहिं पंहिंजी सीट छॾे उथी बीठी त मां वाइड़ी थी वियसि, छाकाणि जो चङो वक़्तु बीहण खां पोइ बस में असां ॿिन्ही खे वेहण जी सीट मिली हुई। मूं उन बस जे सीट ॾांहुं निहारियो जितां उहो चिड़ी ऐं व्याकुल थी उथी बीठी हुई। 23-24 सालनि जो हिकु छोकिरो उते वेठो हो जो पंहिंजे ख़्यालनि में गुम थिए लॻो। हू दरीअ खां ॿाहिरि निहारे रहियो हो। लॻभॻि उन उमिरि जो पुटु मोनिका दीदीअ खे हुजे हा। उहो मोनिका जे रदमल खां बिल्कुलु अणॼाण पंहिंजे ई पूरनि में पियो लॻे। मोनिका इशारे सां ॾेखारियो त उहो खेसि छोकिरो खेसि छुहण जी ऐं तंग करण जी कोशिशि करे रहियो। उहो छोकिरो जेको हिन जे पुट जे बराबरि हो उनखे छुहण ऐं तंग करण जी कोशिशि करे रहियो हो। 4-5 मिंट गुज़रिया त वरी मोनिका जो आवाज़ु आयो, सरिता अचु त ईंदड़ बस स्टॉप ते असीं बस मां लही था पऊं। हूअ आसपास जे मर्दनि ॾांहुं ॾाढी ख़ौफ़नाक नज़रुनि सां ॾिसणु लॻी, खूनख्वार अखियुनि सां निहारणु लॻी। ॼण त सभु मर्द खेसि कचो खाई वेंदा, ॼण त सभु मर्द खेसि कचो खाई वेंदा ऐं उहे ई साज़िश करे रहिया आहिनि। मूं हुन जी ॻाल्हि मञण में पंहिंजी सलामती सम्झी ऐं मां मन ई मन में सोचणु लॻसि त 55 सालनि खे बि पार कंदड़ मोनिका हीउ ग़ैरवाजी वहिंवारु छो करे रही आहे? हूअ उतावलो छो ॻाल्हाए रही आहे? हूअ उतावलो ॻाल्हाईंदी पई वई। मां हिननि मर्दनि जे ज़ात खे चङी तरह सम्झां। उहो तेसिताईं मर्दनि जूं बुराइयूं कंदी रही जेसि ताईं असीं अची पंहिंजे मुक़ररु थियल जॻह ते पहुचुसीं। बसि बुराइयूं मर्दनि जूं बुराइयूं सॼो वक़्तु उहो ई उन बारे में ॻाल्हाए रही हुई। मोनिका सां मुंहिंजी मुलाक़ात पहिरियों दफ़ो अजीब नमूने सां थी हुई। मां शाम जो कुझु ख़रीद करे पंधु करण जे ख़्याल सां घर मां निकिती हुअसि। फुटपाथ ते हिकु औरत पाण लाइ लगातार घुरींदी ॾिठमि। विचोली कद, सांवरी रंग, सुंदर अखियुनि वारी, सुनहरी हल्के रंग जा कपिड़ा पहिरियल, हथ में 2 सोन जूं चूड़ियूं, ॻिचीअ में नंढो मंगलसूत्र पियल। हिन अग्राही कंदे चयो, हेलो, मां मिसिस मोनिका आहियां। तव्हांजा वार तमामु सुठा कटियल आहिनि। तव्हां किथां वार कटिया आहिनि? छा तव्हीं वक़्तु कढी मूं वटि हलंदा, मूंसां गॾिजंदा? मूं साफ़ दिलीअ सां पंहिंजे ब्यूटी पार्लर जो नालो ॿुधायो ऐं खेसि पंहिंजी एड्रेस ॾिनी। हिन चयो, मां हिन शहर में नई आई आहियां। चंद महीना थिया आहिनि हिन शहर में अची करे। मुंहिंजो घोटु फैक्ट्रीअ में वॾे उहिदे ते आहे। तव्हां ब्यूटी पार्लर हलंदा मूंसां गॾु सुभाणे? मूं हा चई। पहिरीं मुलाक़ात में एतिरो बेतकल्लुफ़ थियणु मूंखे सम्झ में न पियो अचे। अहिड़े नमूने हिन सां मुलाक़ात मुंहिंजे घर जे भातियुनि, पासे वारनि, नौकराणियूं ऐं मुंहिंजो टाइम टेबल सभु हिन ॼाणे वरितो। ॿिए ॾींहुं मुक़ररु थियल वक़्तु ठीक 5 वॻे मुंहिंजे घर अची पहुती। पर हाणे हूअ रोज़ को न को कारण ॻोल्हे मुंहिंजे घर अचणु लॻी। हीअ त ॾेखार, हू त ॾेखार, मूंसां गहरी तमामु घणो पवंदी पई वञे। मां नौकिरी कंदड़ शाम जो 6 वॻे घर मां निकिरी मंझंदि जो 2-2:30 वॻे घर में पहुची। मां नौकिरी कंदड़ सुबुह जो 6 बजे घर मां निकिरंदड़ मंझंदि जो 2-2:30 वॻे घर में पहुची मशगूलियुनि खे मुंहुं ॾींदी हुअसि। घर में 8-9 दर्जो पढ़ंदड़ मुंहिंजा 2 ॿार हुआ ऐं त रोज़ ॻाल्हियूं ॿुधण ऐं रोज़मर्रा जा मसाइला मूंखे पिया ॿुधाईंदा हुआ ऐं घर खाधे पीते जो बंदोबस्तु करणु, सॼा पंहिंजे घर जा कमकार लाहिणु, उन सां गॾु सॼे घर खे खाधे पीते जो बंदोबस्तु करणु, सॼे घर गृहस्थी ईमानदारीअ सां संभालणु, नौकिरी करण खां पोइ मशगूल वक़्त खे चोरायल पर
मशगूल वक़्त खां चोरायल पल मूं लाइ बेहदि मुलाहिता हूंदा हुआ। शाम जो अकेले अकेले पंधु करणु ऐं पंहिंजे पूरनि में रहणु, इन बहाने घर जूं भाॼियूं वठी अचणु मूंखे बेहदि वणंदो। ख़ासि करे पंधु करणु त मूंखे तमामु घणो वणंदो, ॿाहिरि वञी करे घर खां। मोनिका जे रोज़ु रोज़ु अचण सां घर ॼण त डांवाडोल थी वियो। कंहिं बि कम खे मां मुक़ररु कयल वक़्तु ॾेई न पई सघां। ॿार परेशान, घर गंदो, मतिलबु त सभु उल्टो सुल्टो थियणु लॻो। आख़िर मूं खेसि फ़ोन करे चयो, मोनिका दिलि में न कजांइ, ॿारनि जा इम्तिहान वेझा आहिनि, 2 हफ़्ता खनि महिरबानी करे मूं वटि न अचिजांइ। हिन इहा ॻाल्हि क़बूल कई। मोनिका दिलि में न कजांइ, मूं इहो हुनखे चयो, वरी बि दुहिराए। 8 ॾींहंनि खां पोइ मुंहिंजी धीउ जंहिं हालति में खेसि ॾिठो, उन मुंहिंजे मन खे रंजाए छॾियो। मेरा कपिड़ा, चहिरो ज़र्द, शरीर पे दुॾिस, ॼण त पाण सां ॻाल्हाईंदे पे वेही मुंहिंजी धीउ खे बि न सुञातईं। संदसि साहेड़ियुनि मोनिका खे पागल या बदहवास औरत सम्झो। अलाए छो उहो सभु कुझु ॿुधी हिन लाइ मूं में बेहदि हमदर्दी जो जज़्बो जाॻियो। महीने ॾेढ में मूं उनखे को ख़ासि शिकायत जो मौक़ो कोन ॾिनो, पर कॾहिं कॾहिं संदसि अजीब वहिंवारु नॉर्मल न लॻंदो। 2-3 दफ़ा हुन इहो वहिंवारु दुहिरायो हो। कंहिं दुकान ते असीं शॉपिंग करणु वेंदा हुआसीं त उते उहा दुकानदार खे चवंदी, हीअ त हिन उमिरि वारनि खे सुहे, हीअ त हुन उमिरि वारनि खे थिए, हीअ साड़ी त 30 वारनि जी उमिरि, हीअ त टीनेज वारी जेका आहे उनखे सुहंदी। मतिलबु त हर वक़्तु उहा उमिरि जो ई ज़िक्र कंदी रहंदी। मूं उनखे सम्झायो त उनखे तूं सजेस्ट कर दुकानदार खे, छिॾा रंग ॾेखार, बाक़ी ही उमिरि हुन उमिरि खे हुन उमिरि खे तूं दुकानदार खे छो ॿुधाए रहे हैं। हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी शख़्सी पसंदि हूंदी आहे। पंहिंजे पसंदीअ जो हम हर ॻाल्हि में उमिरि खे टंगणु या पसंदियुनि जो लेक्चर ॾियणु गैर वाजिबी ऐं गैर शहनाइतो थो लॻे। मोनिका शायदि बहस करण जे मूड में हुई। के ज़ालूं घाटे रंग वारा चमकीला रेशमी कपिड़ा ऐं अजीब ज़ेवर पाईंदियूं आहिनि, उमिरि खे विसारण जी कोशिशि कंदियूं आहिनि। मां उन्हनि ज़ालुनि मां न आहियां। मूंखे हुन औरतुनि ते ख़ूब गुस्सो ईंदो आहे। सिर्फ़ु दलील ॿुधी मूंखां वॾो टहक निकिरी वियो। तूं पंहिंजी शख़्सी पसंदी ॿियनि ते छो थी मरणु चाहीं? हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी शख़्सी पसंदी थींदी आहे। न न न, इहे ज़ालूं पंहिंजी उमिरि विसारण जी कोशिशि में आहिनि। अछनि वारनि खे कारो करणु या ब्राउन करे छॾणु, ब्यूटी पार्लर में वञणु, मालिशूं कराइणु, नाज़ नखरनि सां ॻाल्हाइणु, छा इहो सभु उमिरि खे विसारण जो ई कोशिशि न आहे? ऐं सिर्फ़ु कपिड़नि जे रंगनि में, मूं चयो तूं सिर्फ़ु कपिड़नि जे रंगनि में अटकी पई आहीं, तोखे कुझु ख़रीद करिणो आहे, हिन लाइ तूं ॿाहिरि आई आहीं। हिकु पल लाइ संदसि चहिरो विसामी वियो। आस्ते आस्ते उहो आईने जे अॻियां वञी बीठी मूं रिधायल मुंहं सां ॿुधायो, सरिता तूं सभु सच थी चवीं। नंढे हूंदे खां ई सुई जा मुंहिंजे मन में चुभियल आहे, सीने में टुंबिजी वई आहे। असीं 2 भेनरूं हुयूंसीं, मां सभ खां वॾी, 2 नंढियूं भेनरूं। मां साफ़ रंग जी न हुअसि। मम्मी मुंहिंजे लाइ हल्के रंग जा कपिड़ा आणींदी त रंग हिन जो साफ़ न आहे, ऐं मुंहिंजी भेण जे लाइ उहा सुहिणी हूंदी हुई, उन लाइ घाटे रंग जा ऐं ऊचा कपिड़ा आणींदी हुई। हिन खे ही थो ठहे। असां ॿिन्ही भेनरुनि जे विच में हुन मुंहिंजे मम्मीअ ॾाढो घणो तफ़ावत करे छॾियो हो। मां इहे ॻाल्हियूं ई ॿुधंदी आई आहियां। मूंखे ख़ूबसूरत औरतुनि खां हिन लाइ चिड़ आहे। हू सभु कुझु खसे वठंदियूं आहिनि, हू सभु कुझु खसे वठंदियूं आहिनि। मां संदसि वीचार ॿुधी कुझु चवणु चाहियो पिए त दर ते घंटी वॼी। घर में ऊंघ लॻी पई हुई। मूं बती ॿारी, मुंहिंजो घोटु घर में आयो हो। मां निरंधण में बि देरि थी वई हुई। तर तकड़ि में मोनिका खां मोकिलायो, पर मन में इहो फ़ैसिलो कयो त मोनिका हिकु मनोविज्ञानिक मर्ज़ जो जेका आहे शिकार थी नज़र अचे, जंहिंजो अभ्यास मां ज़रूरु कंदसि ऐं संदसि बारे में वधीक ॼाण हासिलु करण जी कोशिशि कंदसि।
छंछर जो ॾींहुं हो, मां पंहिंजे रोज़ाने कम में हमेशह वांगुरु वीचारनि में ॿुॾल हुअसि। फ़ोन जी घंटी वॻी। मां पंहिंजे ख़्यालनि खां यकदमि टिपो ॾे ॿाहिरि निकिरी आयसि। मोनिका जो फ़ोन हो। संदसि आवाज़ में सख़्तु ॾकणी हुई। सरिता जल्दी घर अच, मूंखे तुंहिंजी सख़्तु घुरिज आहे। हिन पंहिंजे घर जी एड्रेस सां आवाज़ु कुझु अहिड़ो हो जंहिं मुंहिंजे दिलि खे छियो। सभु कमु छॾे घोट खे फ़ोन ते इतला ॾेई मां संदसि घर पहुतसि। घर जो दरवाज़ो हिन खोलियो। तमामु थकल थकल पई लॻी। ॿई सोफ़ा ते वेठियूंसीं। हाल अहिवाल पुछणु शुरू कयो। शारीरिक तरह हो ठीकु हुई, पर जॾहिं मूं खां उस बारे में पुछियो, सुबुह खां अलाए छो मन ॾाढो घबराइजी रहियो आहे। असुलु आपघात करण जा, सुसाइड करण जा वीचार पिया था अचनि। अकेली अकेली जो वेठी आहियां। मूं दुनियादारी वारे नओं पुछियो, तुंहिंजा ॿार किथे आहिनि? हिन अजब वटा मूं निहारे चयो, ॿार? मूंखे त ॿार कोन्हनि। नई ॿार पैदा करण जी ख़्वाहिश आहे। मूंखे त ॿार असुलु वणंदा ई कोन आहिनि। संदसि वीचार ॿुधी मां धुॾी वियसि। मने मन में फ़ैसिलो करे वरितो संदसि शख़्सी ज़िंदगी ॼाणण जी। वायुमंडल में हिन जे कूड़ ॻाल्हाइण करे तनाव महसूसु थियणु लॻो। हुनजो कूड़ ॻाल्हाइण करे सो उहो घटाइण लाइ मूं वॾो टैग ॾेई चयो, ओके मोनिका, चांहि बि न पीआरींदीअं घर आई आहियां त? पाणी त घटि में घटि खपे भई, पहिरियों दफ़ो आई आहियां तुंहिंजे घर। किचन किथे आहे? मां थी पाणी भरे अचां। हिन छिरक भरे सॉरी चयो, पाण किचन में हली वई। मूं थोरे वक़्त में संदसि स्वभाव, पसंदी, ख़्यालात सभु ॼाणे जे ख़्याल खां हाल जो जाइज़ो वरितो। सभ खां वधीक हैरानगी तॾहिं थी जॾहिं अॻियां रखियल कुझु वीडियो कैसेट ॾिसमि। उन मां घणा फ़ाहिश हुआ। टेबल ते रखियल मैगज़ीन बि कुझु अहिड़ा ई रखियल हुआ। चांहि पीअंदे मूं ख़ासि खांगी सुवाल पुछणु शुरू कया, जंहिं मां ख़बर पई त संदसि घोटु फैक्ट्रीअ में वॾो माण्हू आहे। सॼो वक़्तु मूंखे इहो पसंदि कोन्हे चवणु लॻी मोनिका त सॼो वक़्तु मायूं वेठियूं घोट ऐं ॿारनि जूं ॻाल्हियूं कंदियूं आहिनि। मूंखे इहो पसंदि ई न ईंदो आहे। मुंहिंजी दिलचस्पी छा आहे? हाणे मूंखे इहे ॻाल्हियूं वणंदियूं ई कोन आहिनि त घोट जे बारे में ऐं ॿारनि जे बारे में ॻाल्हाइजे। मां हाणे वाइड़ी थी वियसि त पोइ मां हिन सां छा ॻाल्हायां? घर में पहिरियों दफ़ो आई आहियां त छा ॻाल्हायांसि? हुन तमामु घणो गुस्से में ॻाल्हाए रही। सॼो गुस्से वचां ॾकणु लॻो हुयो। मूं पर्स मां हिकु बोई चणनि जी पुड़ी कढी कंहिंसां आछींदे चयमि, अचु त खाऊं बोई चणा। उन पुड़ीअ खे परे हटाईंदो चयो, मां ॿारनि वांगुरु पुड़ियुनि में बोई चणा न खाईंदी आहियां, पसंदि न कंदी आहियां। हिन उमिरि में सुहाई थो? हिन हकारत जा बोई मुङनि जी पुड़ीअ खे ॾिसंदे चयो। मूंखे मन ई मन में ख़ूब गुस्सो आयो। सोचियुमि अची वई पंहिंजे उमिरि जे ॻाल्हि ते वरी। छा ॻाल्हायांसि जंहिंमें उमिरि बि न अचे, ॿार बि न अचनि, घोटु बि न हुजे, कुझु विंदर बि न हुजे, खाइण पीअण जो ज़िक्र बि न करे सघिजे। मूंखे मां बेमतलबी ॻाल्हियूं करे हेॾा होॾा जी हुनजे घर मां निकिरी आयसि। घर में अचण सां वरी रोज़मरह जी मुश्किलुनि में गुम थी वियसि। मां अॼु मोकिलियल ॾींहुं मिलियो ॿारनि सां बेउनी थी टीवी ॾिसी रही हुयसि। दरवाज़े ते घंटी वॼण जे बदिरां ज़ोर सां ठक 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 जो आवाज़ु आयो। आवाज़ु तमामु ज़ोर सां, ठक 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 ठक। मुंहिंजी धीउ उथी दरवाज़ो खोलियो। बदहवास मोनिका घर में दाख़िल थी, मुंहिंजो हथु पकड़ियो ऐं अंदरे कमरे ॾांहुं घेलण लॻी। मूं ॿारनि खे इशारो कयो त उते ई वेठा हुजनि। हिन घेरींदे मूंखे अची दरीअ वटि बीहारियो। मुंहिंजे कमरे जे रस्ते तरफ़ इशारो कंदे चयो, ॾिसी गंदा मर्द, ॾिसी गंदा मर्द मुंहिंजी पुठि वठी रहिया आहिनि। मूंखे ॾिसी गंदा इशारा करे रहिया आहिनि। मां सुहिणी ऐं नंढी जो थी लॻां, इन करे मूंखे धुंधारे चयो, मोनिका ही त नंढड़ा छोकिरा आहिनि, मर्द न आहिनि। जे तोखे ॿार हुजनि हा त उन्हनि जेतिरा ई हुजनि हा। तोखे छो चेराईंदा, तो ॾांहुं छो निहारींदा, जॾहिं हिन जे हम उमिरि जूं छोकिरियूं रस्तनि ते घुमी रहियूं आहिनि। मोनिका, हिननि छोकिरनि जे नज़र में तूं मम्मी आहीं या आंटी आहीं या आपा आहीं या दीदी आहीं। उहो त पंहिंजे ई मौज में मगन थी ॻाईंदा घुमंदा था वठनि पिया। हिकु पल में हुनजो चहिरो विसामी वियो।
हमेशह आईने में पाण खे हमेशह वांगुरु आईने में पाण खे ॾिसणु लॻी, ॼण त पाण खे सुञाणण जी कोशिशि करे रही हुई। मूं कमरे जो दरवाज़ो बंदि करे छॾियो त मतां ॿार असांजी गुफ़्तगू ॿुधनि। थोरे वक़्तु आशाइश ऐं आराम करण खां पोइ हूअ हली वई, मूं लाइ सुवाल उणतण हुन जे बारे में सोचण लाइ मजबूर करे। हिकु ज़िद पैदा थी वियो मुंहिंजे मन जे अंदरि त हिन खे त मां ॼाणे ई रहंदसि, रस्तो न कटींदीमांसि हिन सां। त हीअ मनोविज्ञान जी शिकार थियल, साइकोलॉजी जी शिकार थियल जेका लेडी आहे, उन सां कहिड़ी वेधन थी आहे, छो थी आहे, उन जो मूंखे, मां कहाणीकार आहियां त ज़िद पैदा थी वियो। थोरनि ॾींहंनि खां पोइ मोनिका मुंहिंजी गॾिजाणी हिकु चपड़ियुनि जी दुकान ते हूअ जेका आहे सा ख़रीदी रही, सांती की अंदरि घिरी वियासीं। वेटर खे कोल्ड ड्रिंक्स ऑर्डर मूंखां सुवालु पुछी वरितो, तुंहिंजो घोटु घणो करे ग़ाइबु छो थो रहे, अहिड़ी कहिड़ी नौकिरी अथसि, कहिड़ी मजबूरी अथसि जो सॼो वक़्तु ॿाहिरि थो रहे। मां अधूरी औरत आहियां न, मोनिका चयो। मां अधूरी औरत आहियां, मोनिका चयो। घणेई इलाज कराया पर पूर्णता पाइण लाइ ॿार मुंहिंजे घोट खे बि वणंदा आहिनि, मूंखे बि, पर मां जॾहिं जिस्म खे छा कयां, जॾहिं जिस्म खे छा कयां, फकियूं, इलाज, दुआऊं सभु व्यर्थ हुयूं। ढिघ पैसा ख़रीद कया त मूंखे जेको आहे सो औलाद थिए। मूं हिन शरीर खे मेनका बणाए छॾियो। मुंहिंजी चाल, शिकिल, आवाज़ घर जे वायुमंडल में सभु में वासना समाइजी वई हुई। मूं केतिरो मुंहिंजे लाइ मुश्किल हो सरिता इहे ॻाल्हियूं। यकसाई एतिरो ॻाल्हाइण खां पोइ थकिजी पई हुई। चुपचाप मां ऑरेंज जूस ऐं कोल्ड ड्रिंक जा ढुक भरण लॻियुसीं ऐं ख़तमु करे ॿाहिरि निकितीसीं। ॿाहिरि निकिरंदे मूं गजरे वारे खे ॾिठो। मोतीअ जा छा सुराइण वारा गुल मूंखे बेहदि वणंदा आहिनि। 2 गजरा वरिता, हिकु मूं पातो ऐं हिकु खेसि पाइण लाइ तमामु पाबूम मां निहारियूं। संजा अखियुनि में ॻोढ़ा अटकियल आहे, जिन खे लिकाइण जी कोशिशि करे रही। हुन मुंहुं ॿिए तरफ़ करे छॾियो। मूं हुनखे हल्की चुंडी पाई, शरारती नोम में चयो, पतीअ जो प्यारु हासिलु करण लाइ तूं हेतिरा जतन कया जो मेनका बणिजी वई आहे। शाबाश आहे हिन उमिरि में बि। ख़ैर, तूं बि त साउतरी थियण जो सोचियो जो सत्यवान खे पाइण लाइ हुन कई हुई, तो उन पंहिंजे घोट खे हासिलु करण जे लाइ मेनका बणिजे त तमामु सुठो कमु कए। मुंहिंजी प्यार जो को बि ॻाल्हियुनि जो को बि न ते असरु न थियो। मां घबराइजी वई हुयसि। हिन जी अहिड़ी हालति ॾिसी हू तमामु विसामणु लॻी ऐं झुॾणु लॻी, ॾकणु लॻी। मां हिकु रिक्शा करे, ऑटो रिक्शा सॾाए थोरो अंदरि करे सहारो ॾेई विहारियोमांसि। हिन विफलणु बंदि कयो, पर फत कंदी ॾुछंदी रही। मूं संदसि कंध ते पंहिंजे कुल्हनि ते पंहिंजे कुल्हनि ते रखी छॾियो। आस्ते आस्ते मथे ते आङुरियूं फेरणु लॻसि। हिन खे थोरो आराम ऐं आथत अची रहियो। घर अची मूं खेसि पंहिंजे हथनि सां पलंग ते सुम्हारियो ऐं मिठास भरिया हालत सां चयो, हाणे अॼु सभु कुझु ॿुधाए, बसि हाणे न लिकाए, छा थियो? मुंहिंजे पते फ्लैट मुंहिंजे नाले ते कयो आहे, माहवार ख़र्च बि ॾींदो आहे, महीने ॾेढ चकर बि हणंदो आहे। थोरा ॾींहं थिया हू आयो, भॼननि जी कैसेट वठी दीवारुनि देवताउनि ते चित्र जेके आहिनि लॻाए छॾियईं। मूं लाइ ढिघ धार्मिक किताब आणियईं। मूंखे सत्संग में वञण लाइ सलाह ॾिनई। तन मन खे शांति करण जा उपाव ॿुधाइण लॻो। मूं चयो तमामु सुठी ॻाल्हि आहे न, इहो त आनंद मार्ग आहे। पाण हू तोखे माना सत्संग में वठी वियो, मेनका मां हाणे तोखे अलॻि थियण जी कोशिशि कई त भई तूं हाणे पंहिंजी उमिरि मुताबिक़ हल, ॿार पैदा करण जी ऐं हुनखे मोहित करण जी कोशिशि न कर। सुठो कमु कयईं हिन त। हिन तमामु ॾुखारे आवाज़ में चयो, ॿिन्ही लाइ न, सिर्फ़ु मूं लाइ आंदई। मां सवाली नज़र सां खेसि निहारण लॻसि। मोनिका आस्ते आस्ते दरीअ जे वेझो वञी चयो त सरिता, मुंहिंजो घोटु हिकु कामी पुरुष आहे। नौकिरी ऐं टूरिंग जो बहानो बणाए करे अलाए घणनि घाटनि जा पाणी पीता अथसि। इन जी दवाऊं बि मूं मथां केतिरा मुंहिंजे मथां हू तजुर्बा कंदो रहियो उन्हनि दवाउनि जो। मां खेसि विञाइण न पई चाहियां, बसि जेसि ताईं हली सघियो हलियो। आख़िर में हिन बेंगलुरु में शादी करे छॾी।
22 सालनि जी हिकु छोकिरीअ सां। मूंखे संदसि ॻाल्हि खे अधु में कपी न चयो, मतां कंहिं कूड़ ॻाल्हायो हुजे, मतां ॿुधल ॻाल्हियुनि खे पुठियां पई। हू हियां फाड़े रोअण लॻी, सॼो सुटकदे चवणु लॻी, हिन पाणे मूंखे ॿुधायो त 6-8 महीना थियनि, उन दौर में सरिता तूं मूंखे गॾिजांइ, मां तोखे चुंबड़ी पई हुयसि। हिन उमिरि में जाॻायल शरीर, हिन उमिरि में जाॻायल शरीर, मुअल मन, भिटकियल आत्मा, मां पई भिटकां। मुंहिंजा ॿई जहान विया आहिनि, न हितां जी रही आहियां न हुतां जी, न पंहिंजे मर्द जी। बसि पोइ त मोनिका मर्द ज़ात लाइ धूड़ वसाइण लॻी, गारियुनि मथां गारियूं, गारियुनि मथां गारियूं। मुंहिंजी बि हिमत जवाबु ॾेई पई थी त हिन जो पंहिंजो जेको अनुभव आहे उहो कहिड़ो न कठोर आहे, केतिरो हिन कुझु सठो आहे। मां हुनजे पेरनि खे मालिश करणु लॻसि, उहो सॼी पघिड़िजी वई, दरियूं खोले छॾियूं ऐं मूं हुनखे शांति रहण लाइ चयो। मोनिका स्वीकार करे पंहिंजे ततर मन खे छंडो हणी उनजो असरु घटि करण जी कोशिशि करणु लॻी। हिन कंध धुरियां फिकी मुरकी अधु कलाक खनि हिनखे पंहिंजे घर में आराम कराए मां खेसि अकेले घर में हुनजे घर में छॾे आयसि। कुझु ॾींहंनि खां पोइ मूंखे पंहिंजी हिकु ॼाण सुञाणप वारी डॉक्टर जी क्लिनिक में हिकु नंढड़ी नौकिरी वठी ॾिनी, जीअं संदसि चंद कलाक मश्गूल गुज़रनि। मूं मोनिका खे हिकिड़ी नंढड़ी नौकिरी वठी ॾिनी, जीअं हुन जा कुझु कलाक मश्गूली में गुज़रनि। मां हू तमामु घणो गैरहाज़िर कई, फ़ोन बि हुन वटि न आयो। मूं फ़ोन कयो, आख़िर मोनिका अची पहुती मुंहिंजे घर में, चहिरो पीलो, हथनि में ॾकणी, मूंखे घेरे दरीअ वटि वठी आई। पंहिंजे अॻु में कहिड़े वर्ताव जा दुहिराउ करणु लॻी, ॾिस हीअ गंदा मर्द मूंखे चेराइनि था, मूंखे निहारनि था, मूंखे चेराइनि था, हीअ न गंदा मर्द। बसि अलाए छा चवंदी पई वञे। मूं ॾांहुं निहारियो, थधो साहु खॼी वियो। उफ़, हिकु उमिरि जे चक्रव्यूह में, हिकु उमिरि जे माकोड़ीअ जे ॼार में फासी हूअ पंहिंजी दुश्मन बणिजी चुकी आहे। हालतुनि जो शिकार मोनिका छा हिन चक्रव्यूह मां